नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कंडियारों में खबर ॾींदा हलूं त वापारी अगवान मीर खान सहतो पारा पीपी एमपीए सैयद मुराद अली शाह जे मुबैना नाइंसाफ़िन खिलाफ़ नेशनल प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त पीपी एमपीए सैयद मुराद अली शाह सैयद हसन अली शाह असां सां नाइंसाफ़ियूं करे रहिया आहिनि। कंडियारो क़ौमी शाहराह ते छंडण मोरी भरिसां संदन ज़ाती प्लाट आहे जंहिं ते मुराद अली शाह जो ख़ासि माण्हू बिल्डर आशिक बिरोई मुंहिंजे भाउ गुलज़ार ख़ान सहतो जे प्लाट ते ज़बरदस्ती कब्ज़े जी कोशिश करे रहियो। असांखे परेशान कयो पियो वञे। मीर खान सहतो जो चवण हो त अॻु बि वीपी एमपीए सैयद मुराद अली शाह प्लाट जे मामले ते असां सां घणियूं नाइंसाफ़ियूं कयूं, जंहिंखां पोइ हिननि अदालतुनि जो दर खड़कायो, जंहिंखां पोइ मामला ख़त्म थिया। हाणे बिल्डर आशिक बिरोई एमपीए सैयद मुराद अली शाह खे इस्तेमाल करे असां ते कूड़ा केस दाख़िल कराए रहियो आहे। 2 ॾींहं अॻु मुंहिंजे भाउ गुलज़ार सहतो शकील लाको पप्पू मला ते कूड़ो केस दाख़िल कयो वियो आहे। बिल्डर आशिक बिरोई पाण फायरिंग कराए कूड़ो ड्रामो रचाए इल्ज़ाम असां मथां हयो आहे। इन ॻाल्हि में का बि सदाकत न आहे। मीर खान सहतो जो चवण हो त मुंहिंजे भाउ गुलज़ार सहतो जो प्लाट आहे जंहिं जो रिकॉर्ड असां वटि मौजूद आहे। बिल्डर आशिक बिरोई ज़बरदस्ती प्लाट ते कब्ज़ो कयो आहे। संदसि ऑफिस बि असांजे प्लाट में ठहियल आहे। असांखे परेशान कयो पियो वञे। असां अमन पसंद आहियूं। असां जहिड़नि जे मामलनि में न आहियूं पवंदा। असां ते कूड़ा इल्ज़ाम हणी इज़त खे नुक़सान पहुचायो पियो वञे। हिननि चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान समेत वस वारनि खां मुतालबो कयो त एमपीए सैयद मुराद अली शाह ऐं आशिक बिरोई जे ज़ुल्म जो नोटिस वठी असांजे प्लाट तां कब्ज़ो ख़त्म कराए दाख़िल कयल केस ख़त्म कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।